करबला जी याद में इस्लाम जी सरबुलंदी ले अजीम कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। मातमी जुलूस मजलिसूं ऐं नुहाखानी कराची मुख्य मातमी जुलूस नेशनल पार्क खां बरामद। मातमी जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो। खारादर में हुसैनिया ईरानिया इमाम बारगाह ते नहर थींदो। हैदराबाद मीरपुर खां सखर लाड़काणो ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में 9 मुहर्रम जा मातमी जुलूस बरामद। हर पासे या हुसैन जी सदाउनि जी गूंज। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे कुछ इलाइक़नि में मोबाइल फ़ोन ऐं इंटरनेट सर्विस मुतासिर। 9 मुहर्रम के महफूज़ ऐं पुरअमन बणाइण लाइ फुलप्रूफ ऐं गैर मामूली कदम खया वञनि। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी सिंध पुलिस खे हिदायत। संदसि चवणु आहे त पुलिस रेंजर्स ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि विच में सहकार सां सिक्योरिटी जा सभु मामला यकीनी बणाया वञनि। मजलिसुनि ऐं नंढनि वॾनि जुलूसनि जी मुंतज़मीन सां लाॻीतो राब्तनि खे यकीनी बणायो वञे। मरकज़ी जुलूस जे रूट ते ओचिन इमारतनि ते वाच टावर्स क़ाइमु कया वञनि ऐं स्नाइपर मुक़ररु कया वञनि। पुरअमन ऐं महफ़ूज़ मुहर्रम लाइ उलमा ऐं मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि जी भरपूर भाईवारी खे यकीनी बणायो वञे। लियारी जे बगदादी वारे इलाइक़े में डठल पंजमाड़ इमारत जो मलबो खणण जो कमु जारी। गुज़िरियल ॾींहुं घणमार इमारत किरण सबबि मलबे मां औरतुनि ऐं ॿारनि समेत 17 ॼणनि जा लाश कढिया विया। सिविल इस्पताल जे ट्रामा सेंटर मुंतक़िल कयल 9 ज़ख़्मियुनि मां 3 ॼणनि खे डिस्चार्ज कयो वियो। रेस्क्यू मूजिबि इमारत जे मलबे मां 5 खां 7 ॼणा मलबे हेठि दॿियल हुजण जा इत्तला आहिनि। 5 जुलाई 1977 जॾहिं वोट जी ताक़त मफलूज ऐं बंदूक इक़्तिदार ते वेठी। जमहूरियत ते ज़ुल्म जो ॾींहुं अॼु बि यादगार। आमिर जा मुल्क जे पहिरीं चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे हुकूमत जो ख़ात्मो कयो। जनरल ज़िया 90 ॾींहंनि अंदरि चूंडुनि जो वाइदो करे 11 साल मुल्क ते क़ाबिज़ रहियो। मार्शल लॉ जे नतीजे में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे गिरफ़्तार करे कूड़े केस में अदालती अमल ज़रिए फाही ॾिनी वई। कैप्टन कर्नल शेर खान शहीद निशाने हैदर जी अॼु 6वीं वरसी मल्हाई पई वञे। फील्ड मार्शल चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी एयर चीफ नेवल चीफ ऐं पाक फौज तरफ़ां शहीद कर्नल शेर खान खे भेटा पेश। मेजर जनरल अंजुम रियाज़ शहीद कैप्टन कर्नल जी मज़ार ते हाज़िरी भरे क़बर ते गुल रखिया। ISPR जो चवणु आहे त कर्नल शेर खान दुश्मन साम्हूं लोही भित बणिजी वतन जे दिफ़ा लाइ पंहिंजी जान कुर्बान कई। कराची में भत्ता चोरी ऐं गैर कानूनी अदावतुनि जी ज़िम्मेवार MQM आहे। साल 2000 खां शहर में गैर कानूनी पोर्शन तामीर करण जो सिलसिलो शुरू थियो। MQM सेक्टरनि ऐं यूनिटनि ज़रिए गैर कानूनी अदावतूं करायूं। सिंध हुकूमत जे तर्जुमान सादिया जावेद जो अपोजिशन लीडर अली खुर्शीदी जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्दअमल। चवे थी SPCA समेत लाॻापियल इदारा अॼु बि MQM जे असर हेठि आहिनि। कानूनी बिल्डरनि खे भत्ते जूं पर्चियूं ॾेई शहर छॾायो वियो। चाइना कटिंग जो बुनियाद विझंदड़ MQM हुई, छो विसारे वेठी आहे। MQM वागू जा गोड़ा ॻाड़े हमदर्दी वठणु चाहे थी। लाड़काणे में राइस केनाल मां हिकु शख़्स जो हथ बदल लाश क़त्ल जो शक ज़ाहिर। इलाइक़े वासियुनि राइस केनाल में लाश लुढ़ंदो ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो। रेस्क्यू एहलकारनि लाश कढी अस्पताल मुंतक़िल कयो। 50 वरे जे शख़्स जा 2 हथ बदल हुआ। संदसि सुञाणप न थी सघी। जाम नवाज़ अली भरिसां रोड हादसे में पीउ मासूम धीअ समेत फोत, औरत ज़ख़्मी। नवाबाद जुमनशाह भरिसां तेज़ रफ़्तार डाटसन जो मोटरसाइकिल सां टकर थी पियो। हादसे में शेर खान चांडियो ऐं संदसि धीअ 4 वरे जी बख़्तावर मौक़े ते दम ॾिनो। हिकु औरत सख़्तु ज़ख़्मी थी पई, अस्पताल मुंतक़िल। अमरीकी सदर जी हमास पारां ॻाल्हियुनि बाबति बयान जी आजियां। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईंदड़ हफ़्ते ग़ज़ा मुआहिदो थी सघे थो। ग़ज़ा बाबति घणो कुझु करणो आहे ऐं ग़ज़ा में घणी इमदाद उमाणे रहिया आहिनि। उहो इसराइली वज़ीर आज़म सां ईरान बाबति ॻाल्हाईंदो। ईरान जो जोहरी प्रोग्राम ख़तमु कयो वियो आहे, पर ईरान उनखे ॿीहर शुरू करे सघे थो। हमास जो चवणु आहे त अमरीकी टियाकड़ी में पेश कयल जंगबंदी मंसूबे ते पंहिंजो हाकारी जवाब टियाकड़ी हवाले कयो आहे। उहो मंसूबे ते अमल जे तरीक़े ते ॻाल्हाइण लाइ फ़ौरी तौर ते तयारु आहे।